जी अवां खे ॿुधाईंदा हलूं त नबी शाह वगन थाणे जे हदॻोठ नबी शाह वगन में किरयाने जी दुकान ते सामान लाइ वेठल बशीरमعرفاڻي जे मथां पंहिंजे ई برادري जे माण्हुनि عبدالرحيم معرفاڻي ऐं لياقت معرفاڻي अंधाधुंध फायरिंग करे क़तल करे छॾियो। जहिड़े जो कारण संगावती मामिलो ॿुधायो वियो वञे। यादि रहे त साल अॻु में बि अब्दुल कदीर معرفاڻीअ खे ॾखण शहर में क़तल कयो वियो। साॻियनि माण्हुनि अॼु सुबुह कदीर जे भाउ बशीर खे बि क़तल करे सॼो घर वीरान करे छॾियो। तालिब हुसैन गोपांग, सचाई न्यूज़, समंदर खान गोपांग।